सुबुह जो 6 खां शाम जे 6 बजे ताईं इंटरनेट न हलंदो, इंटरनेट ते पढ़ियाई। सोचाई लखनि में ॿार अॼु पेपर ॾींदा, लखनि में ॿार अॼु पेपर ॾींदा, पर इंटरनेट तां वीचारा छा ॾिसी सघंदा। निगरानीअ में हूंदा हर लम्हा सभई, कीअं पंहिंजे स्क्रीन ते आङुरियुनि खे फेरींदा। फेसबुक बिना मां रही कीअं सघंदुसि, पंहिंजूं लेटेस्ट तस्वीरूं कीअं अॼु अपलोड करे सघंदुसि, कीअं सुबुह जी चांहि सां गुड मॉर्निंग मैसेज मोकिलींदुसि, कीअं पंहिंजे यार सां पंहिंजो हाल ओरींदुसि। तिन जो छा थींदो रहियो हू सोचींदो, जेके फॉरवर्डेड चुटकुला ॾिसी खिलंदा आहिनि, पोइ वाह वाह मोकिलींदा आहिनि। मुंहिंजे मन खे ख़ुशी कीअं मिलंदी जेसीं मुंहिंजी तारीफ़ न थींदी। हिक ई बटण सां सवनि खे बराबरि, हिक ई बटण सां सवनि खे बराबरि मां मोकिलींदो आहियां बिल्कुलु ताज़ा ख़बर। स्टेटस बि न मटे सघंदुसि मां, स्टेटस बि न मटे सघंदुसि मां, फ़ोन खणी हथनि में अॼु छा कंदुसि मां। किताबनि खे पढ़ण जो ज़मानो आ छा भला, किताबनि खे पढ़ण जो ज़मानो आ छा अदा। ही ई बुक ते केॾी वॾी आहे सुविधा, इंटरनेट हुजे हां त पूरा 2 कलाक पढ़ा हां, कुझु सुठो पढ़ी अॼु अॻिते वधा हां। इंटरनेट बिना मुंहिंजी दुनिया अंधारी, कमरे खां ॿाहिरि वञणु लॻे ॼण बीमारी। घर में केरु आयो आहे ऐं केरु वियो हली, फ़िक्रात न रहंदो आहे, डिजिटल दुनिया आ केॾी भली। अखियुनि ते छा जो ज़ोर पवंदो आहे, पाण मनोरंजन जो साधन मिलंदो आहे। जेके कंप्यूटर न हलाईंदा आहिनि से बि त चश्मो पाईंदा आहिनि। अलॻि अलॻि अंदाज़ में सेल्फी कढी अथमि, पर यार छा कयां, मुश्किल वॾी अथमि। 2-4 ॿिया ऐप डाउनलोड कया हां, तस्वीरुनि में केॾा मस्तु रंग भरिया हां। कॉलेज जा कम गूगल बिना पूरा कीअं थींदा, कॉलेज जा कम गूगल बिना पूरा कीअं थींदा। दोस्त मुंहिंजा व्हाट्सएप ते नोट्स कीअं मोकिलींदा। 12 कलाकनि जी घरचारी आहे बारी, कोई टोटको ॿुधायो कयां मां तयारी। 12 कलाकनि जी घरचारी आहे भारी, कोई टोटको ॿुधायो कयां मां तयारी। काश हीअ परीक्षा इंटरनेट ते ई हुजे हां, काश हीअ परीक्षा इंटरनेट ते ई हुजे हां, हर कोई ख़ुशी ख़ुशी पास थी वञे हां, कंहिंखे बि न कोई शिकायत हुजे हां, नौकरी त कॾहिं न कॾहिं मिली ई वञे हां। सुबुह 6 बजे खां शाम 6 बजे ताईं इंटरनेट बंदि न हुजे हां, इंटरनेट बंदि न हुजे हां, इंटरनेट बंदि न हुजे हां।